अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनिसरा पांद में तव्हां मुखातब आहियां अख्तर तबसुम सलाम क़बूल पवे। साईं मुंहिंजा हमेशह जी तव्हांजी ख़िदमत में अॼु बि हिकिड़ी कहाणी खणी हाज़िर थियो आहियां। मुंहिंजी अॼु जी कहाणी जो मौज़ू आहे हिन रस्ते तां मुंहिंजा पुट गुज़रंदा आहिनि। साईं मुंहिंजा हिकिड़ी कोराड़ी रोज़ानो पंहिंजे कचे घर जे दर वटि सुबुह खां शाम ताईं वेठी साम्हूं रस्ते ॾांहुं निहारींदी रहंदी हुई। हिकु ॾींहुं हिकु शख़्स जो हुन रस्ते वटां रोज़ानो अच वञ रहंदो हो, फाटल ऐं मेरनि कपिड़नि में उन कुराड़ीअ खे ॾिसंदो हो। ऐं हिकु ॾींहुं उहो शख़्स उन कुराड़ीअ ॾांहुं मालूम करणु हलियो वियो त आख़िर हूअ उन दर वटि छो वेठी हूंदी आहे। सलाम दुआ बैदि उन शख़्स चयो, अमड़ अव्हां कीअं आहियो? उन कुराड़ीअ पंहिंजे अखियुनि मथां हथ जी छटी ठाहे गौर सां उन शख़्स खे ॾिसी चयो, मां ठीकु आहियां। अव्हांखे ॾिसी लॻे थो हिन दुनिया में अव्हांजो ॼण कोई बि न आहे। कुराड़ी चयो, ख़ैर घर अबा, ख़ैर घुर अबा, मां छो अकेली थींदसि। रिपीट, कुराड़ी चयो, ख़ैर घुर अबा, मां छो अकेली थींदसि। मुंहिंजा 6 पुट आहिनि, अलाह उन्हनि खे हयाती ॾे। अव्हांजे घर खे ॾिसी मालूम थिए थो त अव्हांजा पुट बेरोज़गार आहिनि। न पुट, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। सभिनी पुटनि खे सुठी तइलीम ॾियारी आहे। हिकु डॉक्टर आहे, हिकु इंजीनियर आहे ऐं बाक़ी ॿिया वॾो कारोबार कंदा आहिनि। पीउ जीअरो हुयनि पर 2 महीना अॻु हू गुज़ारे वियो आहे। उहो शख़्स थोरो हैरान थियो, अमड़ अव्हांजा पुट किथे आहिनि? अलाह पाक पुटनि खे जाम माल अता कयो आहे। मुंहिंजो मुड़ुसु जंहिं बि पुट जी शादी कराईंदो हो त अलाह पाक उन पुट खे ॿिए हंधि सुठो घर अता कंदो हो। पोइ उहो पुटु पंहिंजी ज़ाल वठी नए घर ॾांहुं हलियो वेंदो आहे। मुंहिंजा पुट हितां खां 2 किलोमीटर अॻियां रहंदा आहिनि, त पोइ अव्हां हिते वेही छा कंदियूं आहियो? हुन रस्ते तां मुंहिंजा पुट गुज़रंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसण लाइ मां हिते वेहंदी आहियां। हाणे त मुंहिंजी नज़र बि कमज़ोर थी वई आहे जो पंहिंजे पुटनि खे गाॾीअ ते वेठल बि सही नथी ॾिसी सघां। साईं मुंहिंजा मुंहिंजी अॼु जी कहाणी तव्हांखे कीअं लॻी? हिन कहाणी मां तव्हां ज़रूरु सबक़ु पिरायो हूंदो। जेकॾहिं तव्हांजा माउ ऐं पीउ ज़िंदे आहिनि त कोशिशि करे उन्हनि जी नाफ़रमानी खां बचो, उन्हनि जे पीढ़ीअ जो सहारो बणिजो, उन्हनि जी ख़िदमत कयो। इन ते तव्हां खां इजाज़त चाहियूं था। वरी मिलंदासीं इंशाल्लाह ॿी कंहिं कहाणी सां। तेसिताईं मोकिलियूं था इन्हनि सेटनि सां त हिकिड़ी सिहत शरीर जी, ॿियो पीढ़ीअ जो पाड़ो।